सर तव्हां इहो ॿुधायो त अॼु जो नौजवान निसाबी तौरु गैर निसाबी किताबनि खां परे छो आहे? नौजवान किताब सां जेको किताब सां ज़ौक़ हुजणु खपे, हिन में को शक कोन्हे त उहो किताब जो ज़ौक़ घटियल आहे असां वटि। ऐं मोबाइल सोशल मीडिया खां पोइ उन जूं एक्टिविटीज़ विराइजी वियूं आहिनि। पर किताब जेको आहे उहो ख़तमु कोन थींदो, पंहिंजी अहमियत ख़तमु कोन थींदो। हाणे यूरोप में जेको आहे इहे सभु इहा ई सोशल मीडिया इन खां वधीक इन्फ्लुएंस में मौजूदु आहे। पर यूरोप में किताब पढ़िजे थो पियो, इहो सॼो दारो मदार आहे त तव्हां क़ौमी कल्चर, क़ौमी रवायतूं ऐं जेको उहो इन्वायरमेंट जेका आहे उहा क़ौमी तव्हां कहिड़ी था पैदा कयो। सो उन इहे जो जेको आहे उहो असरु आहे ऐं असांजे माण्हुनि ते, असांजे नौजवाननि ते जेको आहे उहो असरु थिए थो पियो। ऐं इहो वॾो अलमियो आहे त जीअं मां अॻु में अर्ज़ु कयो त ख़ुदि निसाब जूं जेके तइलीमी महारतूं ऐं लियाक़तूं आहिनि उहे ई असां वटि सुवाल बणियल आहिनि। उन्हनि जो ई जेको आहे असां वटि वॾो अलमियो आहे। त इन ई सूरत में किताब जो कीड़ो बणिजणु ऐं किताब खे जेको आहे उन ई सां इश्क जे हद ताईं जेको आहे उहो तालुक़ु रखणु। रसूल करीम जंहिंजा असां मञींदड़ हूं उन चयो तुलबुल इल्म मिनल महद इलल लहद, पींघे खां जो इल्मु हासिलु कयो त क़बर ताईं जेको आहे उहो तव्हांजी इहा हासिलात ख़तमु न थिए। पर असां वटि जेकॾहिं डिग्री वठे थो नौजवान, चए थो मुंहिंजी तइलीम मुकमिल थी, मुंहिंजी कामिलता थी वई, ऐं इल्मनि में बढ़ थी वियुसि, ऐं नॉलेज में बढ़ थी वियुसि, ऐं दानिश में बि बढ़ थी वियुसि, हू इन ई मुग़ाल ते जो शिकार थी थो वञे पियो। ऐं अॻिते हालांकि जेका उनखे डिग्री मिले थी पई उहा डिग्री इस्तेदाद जी आहे। माण्हूअ जी तहक़ीक़, माण्हूअ जो असुल इल्मु ऐं माण्हूअ जी असुल हासिलात शुरू डिग्रीअ खां पोइ थी थिए। सही ॻाल्हि आहे। ऐं यूरोप में ईअं ई थींदो आहे, उतां जो माण्हू उन जी कॾहिं बि तइलीम पूरी न थींदी आहे। तव्हां यूरोप जे सभिनी यूनिवर्सिटियुनि खे सर्च करे ॾिसो, हर यूनिवर्सिटी में सीनियर्स PhD आहे, PhD फॉर सीनियर्स। ऐं सीनियर्स में 60 सालनि खां वठी करे 85 ऐं 90 सालनि जी उमिरि जा माण्हू PhD करण था वञनि पिया। असांजो माण्हू त जेको आहे उहो 50 सालनि खां पोइ त का बि शइ पढ़ण जे लाइ तयारी ई कोन्हे, उहो पंहिंजो पाण खे जेको आहे उहो कुराड़प जे हवाले थो करे छॾे पियो। त उते हू माण्हू जेके आहिनि उहे जेको सॼी ज़िंदगीअ जे 85 सालनि जो तजुर्बो खणी यूनिवर्सिटीअ में वेंदो, मुतालियो खणी यूनिवर्सिटीअ में वेंदो, ऐं यूनिवर्सिटी में जेका थीसिस लिखंदो, जेका यूनिवर्सिटी हुन खां थीसिस कराईंदी, उहा कहिड़ी कमाल जी हूंदी। पोइ उहे उन्हनि जूं सोसाइटियुनि जी जेका हीअ ओसर थिए थी, डेवलपमेंट थिए थी, इर्तिका थिए थी, तरक़ी थिए थी, उनजे पुठियां इहे सभु शयूं जेके आहिनि उहे शामिलु आहिनि। त उहे पंहिंजे सीनियर्स माण्हुनि खे स्कॉलरशिप्स ॾेई करे ऐं उन्हनि खां PhD कराइनि था पिया। त इहो सॼो मसइलो जेको आहे असां वटि इहो वॾो अलमियो आहे त असांजो माण्हू डिग्रीअ खां पोइ किताब पढ़णु छॾे ॾींदो। उन्हनि वटि किताब पढ़ण जो दौर ई जेको आहे उहो डिग्रीअ खां पोइ शुरू थो थिए पियो, घणे खां घणा किताब पढ़ण जो। सो इहो ख़ुदा करे असांजे माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे। हाणे त दुनिया ग्लोबल विलेज थी पई आहे, सॼी दुनिया जा इहे मनाक़शा, इहा सूरत हाल, इहे नमूना ॾिसनि था पिया ऐं असांजा माण्हू इन खे अख़्तियार करे वञनि, क़बूल करे वञनि। सो इहो अलमियो रहियो आहे। इन जे करे तमामु सुठा ज़हीन सियासी कारकुन जेके अॻिते हली करे लीडरशिप जी शक्ल ऐं सूरत अख़्तियार कनि, उन जो बि फ़िक़दान थो असांखे नज़र अचे। ईअं सभिनी शोबनि में इहो थिए थो पियो। उन जो फैक्टर वॾो में वॾो जेको आहे उहो किताब, क़ुरान शरीफ़ जो पहिरियों मैसेज जेको इंसाननि खे मिलियो ख़ुदा जे पारां। हाणे क़ुरान शरीफ़ जेको आहे उहो इंसानियत खे आख़िरी किताबु आहे। हाणे इंसानी सोसाइटी मैच्योर थी चुकी आहे, इंसानी सोसाइटी इर्तिका जा मरहला कंदे कंदे बैनुल अक़वामियत में दाख़िल थी रही आहे। उन वक़्तु जेको किताब मिले थो उन जो पहिरियों मैसेज इहो आहे त इक़रा व रब्बुकल अकरमुल्लज़ी अल्लम बिल कलम, पढ़ो उन परवरदिगार जे नाले सां जंहिं इंसान ते वॾो में वॾो इकराम इहो कयो, वॾे में वॾी महिरबानी इहा कई जो उनखे कलम जो इल्मु ॾिनो। हाणे इहो कलम जो इल्मु किताब आहे, कलम जो इल्मु इहो नॉलेज आहे, कलम जो इल्मु जेको आहे उहो वर्ड आहे। त इहे शयूं जेके आहिनि इन दर्जे में असांखे ॿुधायूं आहिनि त असां मुस्लमान त बदर्जाए उत्तम अञा वधीक जेको आहे उहो किताबनि जा कीन हुजऊं।
सही। किताबनि खे चाहींदड़ हुजऊं, किताबनि जा पढ़ंदड़ हुजऊं, छो त असांजे इंसानियत ते वॾो में वॾो इकराम ख़ुदा जो जेको आहे उहो ई आहे। ऐं जिन ख़ुदा जे इन इकराम मां फ़ाइदो वरितो आहे उहो दुनिया ते हुकुमरानी कनि था। बिल्कुलु कनि था। दुनिया अवां ॾिसो मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रंदी आई आहे, दुनिया इनक़िलाबनि मां गुज़री आहे। इनक़िलाब फ्रांस इंसानी आज़ादियुनि जो इनक़िलाब, पोइ उते जेको आहे इंडस्ट्रियल रेवोल्यूशन, पोइ उते टेक्नोलॉजिकल रेवोल्यूशन, साइंटिफिक रेवोल्यूशन, हाणे जेको आहे उहो नॉलेज जो रेवोल्यूशन हले पियो। हिन खां थोरो अॻु में इंफॉर्मेशन टेक्नोलॉजीअ जो जेको आहे उहो इनक़िलाब हो ऐं रेवोल्यूशन हो, ऐं सॼी दुनिया उन खे अडॉप्ट पई कयो ऐं अख़्तियार पई कयो। हाणे उहा शइ टेक्नोलॉजी पंहिंजी तोड़ करे वई आहे ऐं टेक्नोलॉजीअ खे आइडियाज़ घुरिजनि, टेक्नोलॉजीअ खे नॉलेज घुरिजे, इंसानी ज़िंदगीअ में सवलायूं थियनि, इंसानी ज़िंदगीअ में सवलायूं थियनि आइडियाज़ जे करे ऐं नॉलेज जे करे। हाणे उन में कंपटीशन दुनिया में हले थी। सही ॻाल्हि आहे। असां माण्हू किताबनि जे ज़रिए ई वरी इन में बि पंहिंजो पार्टिसिपेशन करे सघूं था पिया, इन इनक़िलाब में पंहिंजो हिसो मिलाए सघूं था पिया। पोयनि इनक़िलाबनि में पंहिंजो हिसो न मिलाइण जे करे घणो पोइते रहियल सही। पर घटि में घटि हीअ जेके इनक़िलाब आहिनि इन इनक़िलाबनि में त पंहिंजो हिसो मिलायूं। ऐं हाणे इहा शइ जेको आहे उहा ज़राए अबलाग जे ज़राए जेको आहे उहा एॾी आसान ऐं सवली करे ॾिनी आहे। तव्हां जे हथ में तव्हांजे टिप्स ते आहे, नॉलेज जेको आहे उहो तव्हांजे हथनि में आहे, उहो त तव्हांजे टिप्स ते आहे, तव्हां उन खे हासिल कयो ऐं उन रेवोल्यूशन जो हिसो बणियो। सो इहो आइडियाज़ ऐं इहा नॉलेज ख़ुदा करे असांजे माण्हुनि खे ॻाल्हि सम्झ में अची वञे ऐं उन जो हिसो बणजण ऐं का वॾी तब्दीली अचे। इंशाल्लाह।